क्या होगा बबलू ढोला करा जानी हथे मेहंदी लाए पिरी पातो जोड़ो लाल हलो वहता थिया हीणा मुझा हाल ओ चवे समोही बिलाल पयो सारा तो सजन खेला उठ म्यारी बजीर का फरमाशा बागी सुबान बजीर इम्तियाज बजीर उठ कुंभारियों खां कुंभारियों समा खां सुबान समूह शोबान समूह एजाज अली समूह उठ आड़े तड़खां मनु जुणजो आरब कुंभर कंप्यूटर वारो इस्लाम कोट का जानी भा प्यारा दोस्तों ही इन केसर जो सिलेक्शन मास्टर जान मोहम्मद समूह असांजी जानी कंपनी में साम्हूं वेठो आहे मोहम्मद अली समूह प्रोड्यूसर ओस्मान अली सुमरो ये नंबर करे रहा हूँ बाद सभा प्रोडक्शन में इंशाल्लाह सभी दोस्तों के पसंद में आज तमाम से बबलू ढोलक राजानी छा कुछ पंजे महबूब नाले हेते मां पेरो नज होते हूँ पेरो नो जे रोई रोई पांजो पांध बिनो जे रोई रोई पांजो पांध बिनो हेते मां पेरो नज होते हूँ पेरो नो जे रोई रोई पांजो पांध बिनो जे रोई रोई पांजो पांध बिनो उन वञण जी कई तैयारी हुई तॾहिं क़यामत मूले कारी हुई तॾहिं क़यामत मूले कारी हुई पंजे हथड़न ते हूँ मेहंदी लाए मजबूर वायो गाड़ो जोड़ो पाए पंजे हथड़न ते हूँ मेहंदी लाए मजबूर वायो गाड़ो जोड़ो पाए जॾहिं गोठ जी हुन तॾहिं डारी हुई तॾहिं क़यामत मूले कारी हुई तॾहिं क़यामत मूले कारी हुई लुड़कल जो न हिसाब थियो न कंहिंखे ज़रो को क्यास थियो मुंहिंजे लुड़कल जो न हिसाब थियो न कंहिंखे ज़रो को क्यास थियो न कंहिंखे ज़रो को क्यास थियो जॾहिं रवानी थी त लारी हुई मूल क़यामत यार कारी मूल क़यामत तॾहिं कारी हुई इन कलाम जो शाइर रियाज़ अहमद बजीर ॻोठ निहारी बजीर जो वेठल आहे ॾिसी छा पुछे हितां हुन जो रोज़ पाणी खजाणो रियाज़ अहमद अॼु थी वियो वेगाणो हितां हुन जो रोज़ पाणी खजाणो रियाज़ अहमद अॼु थी वियो वेगाणो जान मोलाए थी
ठारी हुई तदे क़यामत मूले कारी हुई तदे क़यामत मूले कारी हुई इते मां पेरो नज़ू ते हू पेरो नो जे रोई रोई पंहिंजो पांद बिल जे रोई रोई पंहिंजो पांद बिनो उन वञण जी कई तयारी हुई तदे क़यामत मूले